कराची में नून लीग कारकुननि पारां अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ जे इलाज कराइण ऐं कैप्टन सफ़दर जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। कारकुननि निहाल हाशमी, सोरठ थेबो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ॿाहिरां मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते नून लीग अॻवाननि चयो त हुकूमत ज़ाती बुग़्ज़ सबबि नवाज़ शरीफ़ जो इलाज नथी करण ॾे। जॾहिं त मियां साहब खे कुझु थियो त उन जी ज़िम्मेवार हुकूमत हूंदी। हुननि चयो त नवाज़ शरीफ़ जे खून जा सेल घटि थिया आहिनि, उहा परेशानी वारी ॻाल्हि आहे। इलाज नवाज़ शरीफ़ जो बुनियादी हक़ आहे, उनखे हर सूरत उहो हक़ मिलणु घुरिजे। अॻवाननि वधीक चयो त कैप्टन सफ़दर खे आमरनि वारे कानून तहत गिरफ़्तार करे इमरान न्याज़ी जे चेहरे तां जमहूरियत जो नक़ाब लही वियो आहे। उन ई मौक़े ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे नून लीग अॻवाननि चयो त अगर पाकिस्तान के महबूब लीडर को, पाकिस्तान के 3 वक्त मुंतखब वज़ीर आज़म को अगर आपसे हेल्प की सहूलत नहीं देंगे, उनकी ज़िंदगी से खेलेंगे, तो पाकिस्तान के नौजवान चुप नहीं होंगे। जो को बदतरीन इंतकामी कार्रवाई जो निशानो बनायो वियो मुस्लिम लीग नून जी लीडरशिप के, उन जे वर्करनि खे, उन जी न्याणी खे, उन ते कूड़ा केस थिया जेके साबित कोन थिया आहिनि। अॼु बि नवाज़ शरीफ़ अगवा थियल आहे। तव्हां ॾिठो त जेका वीडियो आई उन में साबित थियो त कूड़े केस ते सज़ाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। असां सम्झूं था त हिन ते अदालती कमीशन विहारी वञे ऐं जेकॾहिं इहा शइ वाक़ई हक़ीक़त आहे त हुनखे पॉइज़निंग ॾिनी वई आहे, स्लो पॉइज़निंग जो शिकार थियो आहे, त पोइ उन जा जेके बि ज़िम्मेदार माण्हू आहिनि उन्हनि सभिनी खे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। पहले भी हमें खतरा था इनसे, हमें शक था, लेकिन अब हकीकत है कि इन्होंने जहर दिया गया है, क्योंकि इनको खौफ हो गया। इनको पता है कि पब्लिक दुनिया नवाज शरीफ के साथ है। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।